वो रोक सके तो रोक लो, तब्दीली आई रे, वो तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, वो रोक सको। वो जरा सलाम वालेकुम। वालेकुम सलाम लाला, खुश खुश। वो खुश ना, ये आदम किसी है लाला। आदम जी खबर ना है, बाकी उन्हें जो भाई इब्राहिम आए चाहिए तो वो सर करे जाए। वो यार इब्राहिम को गोली मारो, मैं कहता हूँ आदम किथे है, ये इब्राहिम है, आदम किथे है। वो आदम जी असांखे खबर ना है तो किथां ॻोल्हे जाऊं। उन्हें जो भाउ चवी तो उनखे सॾु कयां इब्राहिम खे। नहीं इब्राहिम ना, आदम आदम खपे। वञ पोइ आदम को ॻोल्ह वञ हल। यार क्या जमाना है कि आदम को ढूंढना पड़ रहा है, ये आदम को छोड़ेगा नहीं। आदम आदमी नहीं है, आदमी होता आदमी को परेशान करता। सिपाही जो तो पको ही ना है, वो कहे पे हिकड़े हफ्ते में ॾींदो, बिना हफ्तन में ॾींदो, जलील करे मारियो असांखे। वो इधर वो आदम वो आदम वो आदम वो यार छोड़ो इसको। वो असांखे पंहिंजो पैसो ॾे, असां वतन वेंदी, असांजे रोली रोली सिंध में जलील थी विया। तू होॾे वञ, तो होॾे पिटिया, होॾे वञ, होॾे पिटिया। दादा हे तुंहिंजे लाइ त महिनत करियां पियो थो, हे ठाहियां पियो थो। वो मुझे ले वरी लोड़ो थी। हाँ तुंहिंजे लाइ महिनत कयां पियो थो, तोखे पैसा ॾींदी। वो मिनट के चल यार, खुदा के मान मुझे पैसा दे, मुझे वतन वञणो। वो सब पठान कोटे आले, मां अकेलो हिते सिंध में रुला पियो थो। बाबा तुंहिंजे लाइ महिनत थियो पियो थो, तोखे पैसो मिलंदो। यार ये डिंगर में मुझे पैसो की मिलंदो? हाँ मिलंदो मिलंदो। वो जल्दी का पैसा कर। दादा तू मूंखे जो पूरी मोहलत दे, तोखे सुभाणे रोक पैसो मिलंदो। वो यार कमाल है, तुझो सुबानी खत्म थिए कोन थी। दादा हे ॾिस तुंहिंजे लाइ महिनत थो कयां, हे डिंगर तुंहिंजे लाइ थो ठाहियां, केतिरा गॾु थो कयां। वो डिंगर गड्डी करे पहुंचा थी नी। दादा हो ॾिस केतिरो तूफान थो अचे। यार तूफान वडी जे तूफान वडी जे, वो तूफान में छाती नी। हे जेको उन पासे आहे न, वो सुभाणे कठी शहर में खपाए तो फिर रोक पैसा ॾींदो। ये तूफान ईंदो, वरी उन्हीं में फसलो, वरी हे खपाईंदो, वरी असांखे केस ॾींदो। दादा रोक पैसा था मिलन, ख़ुशि तो थींदो न। वो यार हम सिंध में अची फांसी वही, वो सभिनी ॾे पैसो रहेला, केर बि नथी ॾे। अगर तो हमारी जान छुड़ाना चाहो तो सब्सक्राइब करो, लाइक करो, वो क्या कहते हैं उसको, शेयर करो। हम अपने वतन न बचाएंगे।